खजाने बाबति क़ाइमा कमेटी जो इजलास में इंकशाफ। 70 अरब रुपयनि जे मनी लॉन्ड्रिंग बैंकुनि रुगो 9 करोड़ ॾंढ लागू कयो वियो। मखसूस ट्रांज़ेक्शन ते बैंकुनि रुगो पंहिंजे हिसे जो किरदार अदा कयो। 9000 खां वधीक करंसी ट्रांज़ेक्शन रिपोर्ट्स FMU में फाइल थियूं। स्टेट बैंक अमलदार जी इजलास में आगाही चई 40 शकी ट्रांज़ेक्शन रिपोर्ट्स भी फाइल कई वयूं। 17 मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। असां पंहिंजी हद में रहंदे कदम खया आहिनि। सेनेटर मुस्तदिक मलिक चयो त 300 खां 400 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग ते 9 करोड़ रुपया ॾंढ सम्झ खां ॿाहिरि आहे। इन एक्शन खां पोइ सभिनी खे मनी लॉन्ड्रिंग शुरू करणु घुर्जे। हीअ त हुंडी खां बि वधीक सस्तो कमु आहे। नेब बानी PTI ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस दाख़िल करे छॾियो। नेब पारां बानी PTI ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ रेफरेंस एहतसाब अदालत में दाख़िल कयो वियो। अदालत जे रजिस्ट्रार ऑफिस तोशाखाना रेफरेंस जी जांच पड़ताल शुरू करे छॾी। नेब प्रोसिक्यूटर सुहेल आरिफ जांच ऑफिसर सां गॾिजी तोशाखाना रेफरेंस दाख़िल कयो। हिकु फ़ाल जमहूरियत मुल्क में सियासी इस्तेकाम आणींदी आहे। 10 सालनि में चीन ऐं ॿियनि मुल्कनि में $36 ट्रिलियन जी वापार जो इम्कान आहे। स्कूलनि में दाख़िला जी शरह खे वधाइणो आहे। असांजी तरजीह मयारी तालीम आहे। मुल्क में 8 फरवरी ते चूंडूं थींदियूं। 1.25 महीने खां पोइ मुंहिंजो किरदार ख़तम थी वेंदो। वज़ीर आज़म जे कोइठा में बलूचिस्तान जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सां ॻाल्हि ॿोल। चयाईं TTP मुल्क में तशद्दुद खे हथी वठराई। आपघाती हमला करे बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। मकरान कोस्टल हाईवे ते 15 माण्हुनि खे साड़ियो वियो हो। लाहौर हाई कोर्ट खे अॼु ताईं क्राइम सीन जी सूरत सां ॾिठो वेंदो आहे। क़ाइदे अवाम शहीद भुट्टो जो अदालती क़त्ल कयो वियो। उमीद आहे त सुप्रीम कोर्ट न रुगो शहीद भुट्टो खे इंसाफ़ ॾींदी पर तारीख़ बि दुरुस्त कंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाहौर हाई कोर्ट बार खे ख़िताब। संदसि चवणु आहे त PTI बानी चवंदो हो त सभु चोर आहिनि, कंहिं सां ॻाल्हियूं न कंदो। अॼु ख़ान पाण चोरी जी तोहमत हेठि जेल में आहे। हू तारीख़ जे वॾे बहिरान मां गुज़री रहिया आहिनि। सभिनी खे गॾिजी मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ किरदार अदा करणु घुर्जे। कंहिं खे बि चूंडुनि खे रोलड़े जो शिकार बणाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वक़्ती चीफ जस्टिस सरदार तारिक मसूद रिमार्क्स में चयो आहे त आम चूंडुनि जी तारीख़ अचण सां मुल्क में थोरो इस्तेकाम आयो आहे। जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त इलेक्शन कंहिं बि सूरत में डीरेल थियण न ॾींदासीं। जस्टिस अतर मिनुल्ला चयो आहे त इलेक्शन शेड्यूल जारी थियण खां पोइ तकबंदियूं तब्दील न थियूं थी सघनि। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट जो तकबंदियुनि बाबति फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। आम चूंडुनि बैदि तकबंदियुनि बाबति केस ॿुधण जो फ़ैसिलो। मुस्लिम लीग नून जे सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त जेकॾहिं आइन टोड़ियो त जज आइन टोड़ींदड़नि खे हार पाराईंदा आहिनि। जेकॾहिं पार्लियामेंट टुटंदी आहे त चवंदा त ठीकु आहे। नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ जो पार्लियामानी इजलास खे ख़िताब। चयाईं नून लीग जी हुकूमत खे ख़त्म न कयो वञे हा त अॼु मुल्क एशियन टाइगर बणिजी वञे हा। नवाज़ शरीफ़ चयो आहे त हुननि मुल्की बहितरी लाइ हाकारी पॉलिसियूं जोड़ियूं हुयूं। सिलेक्टेड माण्हू खे 4 वोटनि जी बरतरी सां वज़ीर आज़म बणायो वियो। PTI बानी जे अचण सां ई डॉलर खे पर लॻी विया। मुल्क तारीख़ जी बदतरीन मुआशी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। अल्लाह करे का अहिड़ी हुकूमत अचे जेका ईंदड़ वक़्त में बहितर फ़ैसिला करे। फरवरी ते थियल इलेक्शन लाइ चूंड अमल अॼु खां शुरू। इलेक्शन शेड्यूल मूजिबि नामज़दगी कागज़ वसूल करण लाइ रिटर्निंग ऑफिसर अॼु पब्लिक नोटिस जारी कंदा। नामज़दगी कागज़ जमा कराइण जी तारीख़ 20 खां 22 डिसंबर आहे। नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण 24 खां 30 डिसंबर ताईं थींदी ऐं एतिराज़ 3 जनवरी ताईं दाख़िल करे सघिबा। आम चूंडुनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवार जी उमिरि 25 साल मुक़रर। पार्लियामेंट मेंबर बणिजण लाइ पाकिस्तानी शहरी हुजनि लाज़मी करार। इलेक्शन कमीशन ईंदड़ चूंडुनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जी बुनियादी अहलियत जा तफ़सील जारी करे छॾिया।
क़ौमी असेंबली जे उम्मीदवार लाइ पाकिस्तान जे कंहिं बि हंध जो वोटर हुजण ऐं सूबाई असेंबली जो उम्मीदवार लाॻापियल सूबे जो हुजण लाज़मी करार ॾिनो वियो। औरतुनि जी मख़सूस सीट लाइ उम्मीदवार जो लाॻापियल सूबे जो वोटर हुजण ज़रूरी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी निगरानी में थियल चूंडुनि ते ख़दशनि जो इज़हार। सुप्रीम कोर्ट बार चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। सुप्रीम कोर्ट बार जो चवणु आहे त मौजूदा सूरतहाल में चीफ इलेक्शन कमिश्नर खे घर वञणु घुर्जे, छो त संदसि निगरानी में शफ़ाफ़ चूंडूं मुमकिन नाहिनि। चूंडूं 8 फरवरी ते थियणु घुर्जनि, पर समूरनि स्टेक होल्डर्स खे बराबर जा मौक़िया फ़राहम कया वञनि। आइन जे आर्टिकल 158 तहत सिंध खे कुदरती गैस में संदसि हिस्सो ॾिनो वञे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर निगरान वज़ीर आज़म खे ख़त लिखी मुतालबो करे छॾियो। सिंध जे समूरनि सनअती ज़ोननि में गैस जी शदीद खोट आहे। 73 जे आइन जी आर्टिकल 158 में वाज़े आहे त गैस इस्तेमाल करण जो पहिरियों हक़ उन सूबे जो आहे जिते उहा पैदा थिए थी। सिंध मुल्क जी कुल गैस जो 65% पैदा करे थी। सिंध ॿियनि सूबनि खे गैस ॾियण जी पाबंद नाहे। समूरनि सनअती ज़ोननि में गैस जी बंदिश ख़त्म करे बिना कंहिं वक़फ़े जे मुकमल प्रेशर फराहम कयो वञे। जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर जो अनवारुल हक़ काकड़ खे ख़त। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी कमांडर यूएस सेंट्रल कमांड जनरल माइकल एरिक सां मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। ख़िते जी सूरतहाल जे हवाले सां गॾियल सहकार ते ॻाल्हि ॿोल। आर्मी चीफ सेंट खाम जॉइंट ऑपरेशन सेंटर जो बि दौरो कयो। सेंट खाम में पाक फ़ौज विच में दिफ़ाई तरबियत ऐं राब्ता वधाइण जो जाइज़ो वरितो वियो। पिशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे PTI जे इंट्रा पार्टी चूंडुनि वारे केस में 21 डिसंबर ताईं क़तई फ़ैसिलो करण खां रोके छॾियो। पिशावर हाई कोर्ट जे 2 रुकनी बेंच PTI इंट्रा पार्टी चूंड ऐं चूंड निशान बेट बाबति इलेक्शन कमीशन जे नोटिस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत मनानामे में 21 डिसंबर ताईं वाद करे छॾी। इसराइल जा गज़ा जे नसीरात रफ़ा ऐं तेर अलबल्लाह ते हमला। 5 फ़लस्तीनी शहीद। जबालिया कैंप ते हमलनि में शहीद थियलनि जो अंग 110 थी वियो। अल शिफा अस्पताल में एमरजेंसी सर्विसेज जो सरबराह घर भातिन सूदो शहीद। गज़ा में जंगबंदी जे ठहराउ ते गॾियल क़ौमनि जे सलामती काउंसिल में वोटिंग ते 1 ॾींहं लाइ मुलतवी। यमनी हौसिन जी बहरी जहाज़नि ते हमलनि ख़िलाफ़ अमरीका जो 10 मुल्की इत्तिहाद जो ऐलान। मेरीटाइम इत्तिहाद में नार वारनि मुल्कनि मां बहरीन शामिल। सखर प्रेस क्लब में सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जी यादि में कन्वेंशन। प्रेस क्लब में जारी कन्वेंशन में मुख़्तलिफ़ शहरनि मां कलम धणीनि जी शिरकत। शहीद जान मोहम्मद महर जे रूह खे ईसाल सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानिब कई वई। PFU जे सदर GM जमाली, जान मोहम्मद महर जो भाउ करमुल्ला महर, नेमतुल्ला खोड़ो, गाज़ी झंडीर ऐं ॿिया अॻवान शरीक। जान मोहम्मद महर खे विच शहर में सरेआम शहीद कयो वियो। PFU जे मरकज़ी सदर GM जमाली जो ख़िताब चयाईं, जान मोहम्मद महर खे शहीद करण वारा वॾा सवाल उथारिया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण अफ़सोसनाक आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वेंदासीं। कराची में वापारी जे घर मां धाड़े जो केस में अगभराई। गिरफ़्तार DSP उमेर तारिक बाजारी ख़िलाफ़ जांच ॾखण ज़िले खां ओलह ज़िले जे पुलिस खे मुंतक़िल। दरख़्वास्त गुज़ार जो वकील, पब्लिक प्रोसिक्यूटर ऐं DIG जांच कराची केस जी जांच ॿिए ज़िले में मुंतक़िल करण ते राज़ी थी विया। सिंध हाई कोर्ट इंक्वायरी मुंतक़िल करण बैदि दरख़्वास्त उकलाए छॾी।
गंबट जे कचे वारे इलाइक़े लांडियूं थाणे जहद में झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। ॻोठ आचर जतोई में कल्होड़ा ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे खूनी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 40 वरे जो यूनुस जतोई क़तल थी वियो। आगा ज़ख़्मी। खूनी तकरार में 2 ॼणा क़तल थी चुका। कुबे सईद खान भरिसां पुराणे तकरार तां पीरसन क़तल थी वियो। रबी पुल थाणे जे हद क्रेश प्लान भरिसां 97 पुल जो रहवासी अली बख्श खोसो गोली जो खाज बणिजी वियो। खोसा बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार तां 3 नौजवान क़तल थी चुका। तंगवाड़ी भरिसां हथियारबंद नथा 3 ट्रक ड्राइवर अगवा। रात देर सां बिजात लाड़े वटि डोहारी कंदकोट ठुल इंडस हाईवे तां 3 ट्रक ड्राइवर रियाज़, रफ़ीक ऐं ज़ाहिद खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया। इतलाती पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जा पेरा खणी कच्चे लाइ रवानी थी वई। ॾखण वेझो महर लाड़े वटां नौजवान अगवा। हथियारबंद 4 ॻोठाणनि खे अर्गमाल बणाए फुरलुट करण बैदि कामरान जमाली खे अगवा करे फरार थी विया। लकी गुलाम शाह, दाइम मलिक, चख ऐं रुस्तम थाणे जहद मां मुबैना तौर अगवा थियल 4 ॼणा बाज़ाब न थिया। वारिस सख़्त परेशान। मुगवी मंसूर बिरोही, मोहम्मद पन्हा महर, मुश्ताक अहमद मलिक ऐं मीरा बख्श मलिक अञा ताईं धाड़ेलनि जे चंबे में मुगविन जे घरनि में कोहराम मतल। गुलाब निगारी वेझो वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फोत। बदीन रोड स्टॉप शाहवा वटि हादसे में ॻोठ हुसैन बख्श लिगारी वासी हादी बख्श ऐं फयाज़ अहमद लिगारी फोत थी विया। फोतियुनि जा 2 घर पहुचण ते कोहराम। ओबाड़ो भरिसां क़ौमी शाहरा ते हादसे में नौजवान फरहान चाचड़ फोत थी वियो। ख़ैरपुर जे ठेड़ी फाटक वटि नौजवान अली मेमण पटड़ी पार कंदे ट्रेन जे टक्कर में हयाती विञाए वेठो। सियासी जमायतनि बाबति का पोज़ीशन नथा रखूं, अमरीका ॿीहर वाज़े करे छॾियो। अमरीकी पॾे खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त पाकिस्तानी अवाम जे चूंडियल अॻवान सां ई ॻाल्हियूं कंदा आहियूं। पाकिस्तान में शफ़ाफ़ ऐं आज़ादानी चूंड जी हिमायत जारी रखी वेंदी। पाकिस्तान वॾो नॉन नेटिव इत्तिहादी आहे। पाकिस्तानी आर्मी चीफ पॾे खाते ऐं पेंटागन अमलदारनि समेत ॿियनि सां मुलाक़ातूं कयूं।